दादू मां ख़बर आहे अवां ताईं पहुचाए पिया। मंसूर चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ त जोई तालके जे ॻोठ तैब चन्ना जे रवासी मोहम्मद इसाक चन्ना दादू प्रेस क्लब पहुचे सख़्त एहतजाज कंदे मीडिया अॻियां दायूं त मुंहिंजे बिजली वारे मोटर चोरी थियण वारे मामले तां जवाबदार धुर रियाद चन्ना, मोहम्मद कासिम चन्ना ऐं फैज़ चन्ना हथियारनि जे ज़ोर ते हमलो करे मूंखे ऐं मुंहिंजे भाइरनि महरम चन्ना, दोदो चन्ना खे धक हणी सख़्त ज़ख़्मी कयो। हिन चयो त मूं जवाबदारनि ख़िलाफ़ जोई थाणे ते केस दाख़िल करायो हो। हिन वक़्तु केस अदालत में हलंदड़ आहे। हिन चयो त जवाबदार मूंखे केस तां हथो खणाइण लाइ मुसलसिल मौतमार धमकियूं ऐं कूड़े हिंसो रिपोर्टूं दाख़िल कराए पुलिस खां ज़हनी टार्चर ॾियारे मूंखे परेशान करे रहिया आहिनि। हिन चयो त मूंखे ऐं मुंहिंजे ख़ानदान खे जवाबदारनि मां ज़िंदगी जो ख़तरो आहे। हिन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू ऐं वसवारनि खां मुतालबो करियां थो त वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराए बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे मूं ग़रीब मिसकीन सां इंसाफ़ कयो वञे।